अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास, गोर मुझी सुमरा कज पवारन पास, डिज डालाणे डेह जी मझां वरड़िन वास, मुयाए जियास जे वञे मढ़ मलीर डे। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 7 अगस्त 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं अमरकूं अमेरियूं न थियनि दुनिया जी कुंड कुड़छ में। जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसइलूं माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। हाणे जॾहिं नेब पारां मल्क रियाज़ जे तामीराती मनसूबे बहरिया टाउन जे 2 कारपोरेट ऑफिसनि समेत अरबे रुपयनि जी मालियत वारनि 6 जाइदादनि जी नीलामी लाइ 7 अगस्त जी तारीख़ मुक़ररु कई आहे, तॾहिं मल्क रियाज़ मिनथूं कंदे नज़र अचे थो। मल्क रियाज़ जंहिं सोशल मीडिया ते लिखियो आहे त असां पंहिंजे लखे रहवासियुनि ऐं स्टेक होल्डरनि खां दिलि जे गहराइनि सां माज़रत ख़्वाह आहियूं जिन खे असांजी मजबूरी सबबु परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो आहे। मां पंहिंजे सभिनी मुसीबत में फाथल ख़ानदाननि जो शुक्रियो अदा करियां थो जेके उन्हनि बेरहम हालतनि में बि सब्र ऐं हौसले जो दामन न छॾियो आहे, पर उन सभिनी मुश्किलातुनि जे बावजूदि असांजो इश्क वफ़ादारी ख़िदमत जो जज़्बो अॼु बि जीअं जो तीअं क़ाइमु आहे। मल्क रियाज़ पंहिंजे पैगाम जी पुॼाणी में लिखियो आहे त आख़िर में मां दिलि जे गहराइनि सां आख़िरी अपील करणु चाहियां थो त असांखे संजीदा ॻाल्हि ॿोल ऐं बावकार हल ॾांहुं वापसी जो मौक़ो ॾिनो वञे। उन मक़सद लाइ असीं कंहिं बि सालसी में शिरकत करणु ऐं उनजे फ़ैसिले ते 100 सैकड़ो अमल दरामद जो यकीन ॾियारियूं था। हुन लिखियो त इहो बि यकीन ॾियारियां थो त जेकॾहिं सालसी जो फ़ैसिलो असांखां रक़म जी अदायगी जो तलबगार हूंदो त असीं उहा अदायगी यकीनी बणाईंदासीं। असां दिलि ऐं जान सां अवाम रियासत जे मुक़्तदर तरीन इदारनि लाइ तन मन धन क़ुर्बान करण जो जज़्बो रखूं था। बहरिया टाउन जे मालिक मल्क रियाज़ जो इहो पैगाम यकीनी तौर उन्हनि ताक़तवर इदारनि ॾांहुं ई आहे जेके अहिड़नि माण्हुनि खे मची मवाड़ कराईंदा रहिया आहिनि। इहो सच आहे त हालतूं हिकु जहिड़ियूं न आहिनि रहंदियूं। जेकॾहिं ॾिठो वञे त मल्क रियाज़ उहो शख़्स आहे जंहिं सिंध खे सभ खां वधीक नुक़सानु ॾिनो आहे। पीपी हुकूमत रुॻो उहो ज़ुल्म न कयो त मल्क रियाज़ खे तमामु क़ीमती ज़मीन भुॻड़नि मुठि ते ॾिनी, पर गॾोगॾु समूरी सरकारी इंतिज़ामिया ऐं ख़ासि तौर ते पुलिस ऐं रेंजर जूं ख़िदमतूं बि बहरिया टाउन इंतिज़ामिया हवाले कयूं। जंहिंखां पोइ उन्हनि सभिनी गॾिजी जेको ज़ुल्म कयो ऐं जहिड़े नमूने सिंधी माण्हुनि जा क़दीमी ॻोठ ऐं वसंदियूं डाहे तबाह कयूं त उहा कार्रवाई बिल्कुलु बि ईअं हुई जीअं इसराइल गज़ा पट्टी में कंदो रहियो आहे ऐं फ़लस्तीनियुनि जा ॻोठ डाहे तबाह कया वेंदा रहिया आहिनि। इहो ई सबबु हो जो किरोड़े सिंधी माण्हुनि में तमामु घणी चिड़ ऐं कावड़ पखिड़िजी वई हुई ऐं पोइ हिकु तारीख़ी एहतिजाज बि रिकॉर्ड करायो वियो हो जंहिंमें बहरिया टाउन जे गेट खे बाह ॾियण जो ड्रामो रचाए फायरिंग शीलिंग ऐं लाठी चार्ज कई वई ऐं पोइ क़ौमप्रस्त अॻवान समेत सवें हज़ारे माण्हुनि ते केतिरा ई केस दाख़िल कया विया। जिन केसनि मां हाणे त तोड़े जो केतिरा ई माण्हू बरी थी चुका आहिनि, पर उहे केस सिंध जे सीने ते लिखियल इन करे बि आहिनि जो मल्क रियाज़ सिंध जे सरज़मीन ते कब्ज़ो बि कंदो रहियो ऐं सिंधियुनि मथां ज़ुल्म बि कंदो रहियो। हाणे जॾहिं मल्क रियाज़ सघारनि धुरियुनि खां माफ़ी जो तलबगार आहे, भले सघारियूं धुरियूं खेसि माफ़ बि करे छॾीनि ऐं पंहिंजो कमाऊ पुटु बणाए ॿीहर पाकिस्तान में आज़ादु कनि, पर सिंध खेसि कॾहिं बि माफ़ न कंदी। सिंध इन करे बि खेसि माफ़ न कंदी हुन इंतिहाई निहायत पुरअसरार मनसूबो जोड़ियो। उहा का रिहाइशी स्कीम न पर हिकु नओं शहर जोड़ियो जेको कराची खां शुरू थिए थो, सॼे कोहिस्तान जी वालार कंदे जामशोरे ज़िले में शामिलु थी वञे थो। जंहिं वक़्तु मुसलसल बहरिया टाउन वधियो पए तॾहिं कुझु माण्हुनि जो ख़्यालु हो त
जेकॾहिं मलिक रियाज़ खे लगाम न ॾिनो वियो त हू दादू ज़िले ताईं वञी सघे थो ऐं इहो बि ख़दशो हो त गोरख हिल वारी थधी माथिरी बि मलिक रियाज़ जी सिंस माण जी हक़ में हुई। ॾिठो वञे त बहरिया टाउन मनसूबे जे नतीजे में सिंधी माण्हुनि जो तमामु वॾो नुक़सानु थियो। सभ खां पहिरीं ॻाल्हि त अरबें डॉलरनि जी क़ीमती ज़मीन भुॻड़नि मुड़ित ॾिनी वई ऐं पोइ जेके घर बंगला ऐं फ्लैट ठाहिया विया तिन मंझि ॿियनि सूबनि जा माण्हू अची रिहाइश पज़ीर थिया। धारी आबादकारी में इज़ाफ़ो थियो। हिन मनसूबे धरती धणियुनि लाइ ख़तरनाक सूरतहाल पिणु पैदा कई। हाणे जॾहिं मलिक रियाज़ ते ॾुखियो वक़्तु शुरू थियो आहे तॾहिं मलिक रियाज़ खां सिंध जूं ज़मीनूं वापसि वरितियूं वञनि। बहरिया टाउन जी ज़मीन सिंध जे बेज़मीन हारियुनि खे ॾिनी वञे ऐं सिंध जे असलोकन रहवासियुनि खे ॾिनी वञे। उहे ॻोठ जेके मसमार कया विया ऐं बहरिया टाउन खे वधायो वियो उहे ज़मीनूं उन्हनि मुतासिर ॻोठाणनि खे ॾिनियूं वञनि। मलिक रियाज़ खे माफ़ी ॾियण बदिरां समूरो हिसाब किताब वरितो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार में पाण ॻाल्हि करे रहिया हुआसीं मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन जी ऐं सिंध जे ज़मीन ते थियल वालार जी। सैयद तलत हुसैन लिखे थो त मुल्क में मलिक रियाज़ जहिड़नि माण्हुनि खे ताक़त वठाईंदड़ निज़ाम वरियनि खां मौजूदु आहे। मलिक रियाज़ जे मिल्कियतनि खे नेब नीलाम करण जो हुकुम ॾिनो। मलिक रियाज़ अदालत सां राब्तो कयो। अदालत चयो त नीलामी जारी रखी वञे, यानी रियासत जॾहिं का ताक़तवर जे ख़िलाफ़ ज़ोर लॻाए त रियासत खटे वेंदी आहे उहो ताक़तवर शख़्स या जथो नाहे खटी सघंदो। मामिलो इहो न आहे त मलिक रियाज़ जूं जेके मिल्कियतूं हिते बचियूं आहिनि उनखे नीलाम कयो पियो वञे। मामिलो इहो आहे त रियासत कीअं मलिक रियाज़ खे ईअं करणु ॾिनो त हूअ डिघो वक़्तु समूरे निज़ाम खे यरगमाल बणाए रखे ऐं एतिरा असासा ठाहे जेतिरा क़ौमी नाणे खां बि 50% वधीक आहिनि। मलिक रियाज़ खे जिन नाणे जे ज़ख़ीरनि ते एतमाद हूंदो आहे त असांजी मईशत हेतिरी आहे, मलिक रियाज़ जे माल जो काथो लॻाइजे त उहो 50% वधीक हूंदो। पाकिस्तान जी मईशत में माल ठाहिण जी एतिरी सगाइत रियासत पाण उनखे फ़ाइदे लाइ इस्तेमालु छो नथी करे। 1.2 बिलियन लाइ अव्हांखे IMF छो वञिणो पवे थो जॾहिं त हिते 2.2 बिलियन वारा माण्हू मौजूदु आहिनि। उन्हनि माण्हुनि पाकिस्तान मां ई माल ठाहियो आहे। पोइ अव्हां चओ था त उन वटि ख़ुदाई ॾात हुई। ख़ुदाई ॾात घणनि माण्हुनि वटि हूंदी आहे। पोइ वॾा इदारा चवंदा आहिनि त मलिक रियाज़ खे अदालतनि मां छूट न मिलंदी। उन सां मलिक रियाज़ ते को फ़र्क़ु न पवंदो। मीडिया सर्विसिस ब्यूरोक्रेसी इस्टेब्लिशमेंट समेत ॿिया माण्हू मलिक रियाज़ खां पैसा वठंदा रहिया आहिनि। मलिक रियाज़ चवंदो हो त मां माण्हूअ जे रिटायर थियण खां अॻु ॾिसंदो हुयुसि त कंहिंखे किथे मुक़ररु करिणो आहे। एतिरी ताक़त खेसि रियासत ॾिनी हुई। असां हाणे संस बचियल मिल्कियतनि खे नीलाम करे कावड़ कढी रहिया आहियूं, पर मलिक रियाज़ रुॻो हिकु मिसाल आहे। अव्हांखे त उन निज़ाम ते ध्यानु ॾियणु घुरिजे जेको अहिड़ी वारदात खे थियणु ॾिए थो। हर साल अहिड़ी वारदात थींदी आहे ऐं ॾहाकनि खां थींदी रहे थी ऐं अहिड़ो निज़ाम उन मां फ़ाइदो खणे थो। मलिक रियाज़ चवंदो हो त सूबाई असेंबलियूं मुंहिंजे खीसे में आहिनि। बेएतमादी रिथ लाइ मूंसां राब्तो करियो। उहा ताक़त वटसि किथां आई? उहा ताक़त मलिक रियाज़ जी न पर उन निज़ाम जी आहे जंहिं खेसि ताक़त ॾिनी। मलिक रियाज़ जो एहतसाब ज़ाहिर कयो पियो वञे, पर ॿिए पासे समूरो पैसो ॿाहिरि वञी चुको आहे। संस ख़ानदान ॿाहिरि मौजूदु आहे। हूअ विच ओभर में पंहिंजा मनसूबा आणे रहियो आहे। तुर्की में संस मौजूदगी आहे। हुन पंहिंजी बहितरीनु ज़िंदगी गुज़ारे वरिती आहे। हाणे अव्हां मिल्कियत नीलाम करे ज़ाहिरी तौरु ॾेखारे रहिया आहियो त अव्हां वॾो कमु कयो आहे, पर अव्हांखे उन में का जान नज़र नथी अचे। निज़ाम खे जेका सहूलियत ॾियणी हुई उहा ॾेई चुको ऐं फ़ाइदो वठी चुको आहे। उन सां लखे माण्हू फ़ाइदो खणी चुका आहिनि ऐं हज़ारे ताक़तवर अहिड़ा आहिनि जेके फ़ाइदा वठी वेही रहिया आहिनि। अहिड़ा माण्हू अॼु बि ख़ामोशी सां कन बंदि कयूं वेठा आहिनि। मलिक रियाज़ जे मिल्कियतनि जी नीलामी सां संस उहा मौजूदगी ख़तमु नथी थिए। सखर जिते हाण मसीहा बि महफ़ूज़ न आहिनि जे उनवान हेठि आफ़ताब आलिम महर लिखियो। सखर उहो शहरु आहे जेको सदियूं अॻु शेर दरिया
जे किनारे ते आबाद थियो, जंहिंजी फिज़ा में अदब, इल्म, वापार, रवादारी, इंसानी जी महक भरियल रही आहे। अॼु हिकु अहिड़ी वारदात सां रतो रत आहे जो सॼे उत्तर सिंध खे वीरानो बणाए छॾियो आहे। डॉक्टर करपाल दास माखेजा, जेको सालनि खां इंसानी ख़िदमत जो अलम बुलंद कंदो पियो अचे, मथसि कातलाणो हमिलो न सिर्फ़ु हुन ते हमिलो आहे, पर सिंध जी रवादारी, अमन ऐं ख़िदमत जी सुञाणप ते हमिलो आहे। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त हिन हमले में डॉक्टर साहिब जो साथी वज़ीर अली बूहड़ शहीद थी वियो। वज़ीर अली न सिर्फ़ु डॉक्टर करपाल दास जो साॼो हथ हो, पर समाज अंदरि हिकु सादो, ख़िदमतगार ऐं बेलोस शख़्सियत तौरु सुञातो वेंदो हो। हू रोज़ानो सॼनि जे दुआनि सां जीअंदो हो, बीमारनि जी ख़िदमत में मसरूफ़, बग़ैर फ़र्क़ जे हर फ़र्द जी मदद कंदड़। संदसि शहादत हिकु माण्हू जो वञाइजणु नाहे, पर इंसानी क़दरनि जे मौत जो पैगाम आहे। हू इहो सुवालु छॾे वियो आहे त छा हाणे सिंध जा उत्तर वारा इलाइक़ा महफ़ूज़ न आहिनि रहिया? सखर जेको वापारियुनि, मीडिया, इल्म वारनि, डॉक्टरनि ऐं अक़लियती बिरादरियुनि जो मर्कज़ आहे, उते हिकु ख़िदमतगार, इंसान दोस्त, अक़लियती, मज़हबी शख़्सियत ते थियल हमिलो समूरी रियासत लाइ चैलेंज आहे। पुलिस हर दफ़े जीअं रस्मी बयान ॾेई छॾे थी त जांच कई पई वञे, पर माण्हू ॼाणनि था त उत्तर सिंध में जांचनि जा नतीजा रुॻो रिपोर्टनि ऐं फाइलनि ते महदूद रहनि था। इहो वाक़ियो कंहिं घरेलू दुश्मनी न, पर अनारकी, कानून जी नाकामी ऐं दहशतगर्दी जो वाज़िह मिसाल आहे, जंहिंमें रियासत जी बेवसी ऐं बेहसी साफ़ ज़ाहिर थिए थी। उन वाक़े खां पोइ सखर में ख़ौफ़, दबाव, ग़म छायल आहे। सिंध जी अक़लियती बिरादरी, जेका हमेशह अमन, ख़िदमत ऐं सब्र जी राह वठंदी आई आहे, अॼु इहो सुवालु पुछी रही आहे त छा असां महफ़ूज़ न आहियूं? छा असांजा ख़िदमतगार महफ़ूज़ न आहिनि? छा असांजे दुआनि जे बदिले में असांखे गोलियूं मिलंदियूं? अॼु सखर जे दर्द सां पूरी सिंध जा शहर ॻाल्हाइनि पिया, छो त घोटकी, शिकारपुर, जेकमाबाद, कंबर, लाड़काणे, ख़ैरपुर समेत सिंध जा केतिराई ॻोठ धाड़नि, अगवा, फायरिंग ऐं क़त्ल जी बाहि में सड़ी रहिया आहिनि। हर हंधि कानून जो वजूद फ़क़्ति बयाननि में आहे, ज़मीन ते हथियारनि जो राज आहे। माण्हू अगवा थियनि था, क़त्ल थियनि था, पर पुलिस वटि जवाबु न आहे, रियासत वटि रद्द अमल न आहे, हुकूमत वटि हिकमत अमली जो फ़ुक़दान आहे। छा सिंध में हाणे ईमानदार, ख़िदमतगार ऐं बेलोस माण्हू सिर्फ़ु निशानो बणिजण लाइ बचा आहिनि? डॉक्टर करपाल दास जी ज़िंदगी बची आहे, पर खेसि मुसलसल इलाज, तहफ़ुज़ ऐं हमदर्दी जी ज़रूरत आहे। संदसि ख़िदमतनि जो सिलो त इहो हो त हुकूमत खेसि एज़ाज़ ॾिए, खेसि इंसानी जो सलाम पेश करे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त खेसि बग़ैर कंहिं ॾोह जे ज़ख़्मी कयो वियो ऐं संदसि साथी खे शहीद कयो वियो। सिंध जा बाशऊर तबक़ा सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो करे रहिया आहिनि त वाक़े जी अणधुरी जांच कराए कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। मुल्क में बार बार हमला कंदड़ फ़ौजनि खे कॾहिं सज़ाऊं मिलंदियूं जे उनवान हेठि इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ बसीर नवीद लिखे थो, 9 मई ते फ़ौजी मिल्कियतनि ते हमला कंदड़नि खे डिघियूं सज़ाऊं ॿुधायूं वियूं आहिनि ऐं वधीक खे बि सज़ाऊं ॿुधायूं वेंदियूं, छो त जेसिताईं फ़ौज जे इंतकाम वारी बाहि न उछांबी तेसिताईं सज़ाउनि जो सिलसिलो जारी रहंदो। अदलिया ऐं सिविल हुक्मरान ताबेदारीअ जे लाइ हर वक़्तु हाज़िर रहंदा इंशाअल्लाह, पर आख़िर उन्हनि खे कॾहिं सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं जेके मेरे अज़ीज़ हमवतनो चई 11 सालनि ताईं क़ाबिज़ रही मुल्क खे तबाह करे वेंदा आहिनि ऐं मुल्क जे आइन खे पंहिंजे बूट ते रखंदा आहिनि, सिविलियन हुक्मराननि खे फाही ॾींदा आहिनि, सरेआम क़त्ल कंदा आहिनि, सियासत जे लाइ नाअहल करार ॾींदा आहिनि। उन जे उबतड़ कंहिं बि सिविलियन हुकूमत जी हिमत नाहे त हूअ कोशिशि करे त मुल्क ते हमिलो कंदड़ वर्दी पोश माण्हुनि ते केस ई दाख़िल करे। अहिड़ी तरह इंसाफ़ जी दस्तार पातल
आम कारकुननि खे 10-10 साल सज़ा ॾींदा आहिनि, पर मजाल आहे जो उहे आइन खे बार बार टोड़ींदड़नि जे ख़िलाफ़ पंहिंजे रोज़मर्रा जे तबसरनि में कोई जुमिलो ई चई वठनि। रोडनि ते हलंदड़ आम माण्हू खे 10 साल जी सज़ा ॾेई इंसाफ़ खे बि ज़लील कयो वियो आहे। जेकॾहिं सिविल हुक्मरान जी जमहूरियत खे थोरो बि लिहाज़ आहे त पोइ उन्हनि सभिनी फ़ौजी गासिबनि जे ख़िलाफ़ असेंबली मां करारदाद मंज़ूर कराइनि जिन मुल्क जे आइन खे हर भेरे टोड़ियो, मार्शल लॻाया ऐं माण्हुनि जे बुनियादी हक़नि खे केतिरनि ई सालनि ताईं मुअतल रखियो। अहिड़नि गासिबनि ऐं उन जे साथियुनि खे मुल्क दुश्मन ऐं जमहूरियत दुश्मन करार ॾिनो वञे ऐं उन्हनि जूं मिल्कियतूं पिणु ज़ब्त कयूं वञनि। ईअं ई अवाम सम्झंदो त नाई मए कंदड़नि खे बिल्कुलु सही सज़ाऊं आयूं आहिनि। जेकॾहिं ईअं न कयो वियो त माण्हू अदालतनि, असेंबलियुनि ऐं सियासतदाननि खे फ़ौज जो ॿधो बानो ई सम्झंदा रहंदा ऐं पोइ फ़ौजी मिल्कियतनि ते हमलनि जे लाइ नुक्स खां पाक मनसूबा ठाहिया वेंदा। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ ख़ूबसूरत लेखक बसीर नवीद जी लिखणी सैयद ऐं भुट्टो, ॿ नाला, ॿ किरदार, ॿ किनारा जे उनवान हेठि जीअं सिंध मुहाज़ जो अॻुवाण अब्दुल ख़ालिक जुणे जो लिखे थो। अध सदी खां वधीक अरसे खां ॿ नाला सैयद ऐं भुट्टो सिंध जे सियासी उफ़क़ ते छायल रहिया आहिनि। या ईअं चइजे त सिंध जी अवामी सियासत ॿिनि कैंपनि में विरहायल रही आहे। GM सैयद ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो रुॻो ॿिनि सियासतदाननि जा नाला न आहिनि, पर उहे 2 किरदार आहिनि, 2 किनारा आहिनि। उन्हनि पंहिंजे किरदार सां न रुॻो सिंध जी सियासत पर सिंध जे समाज ते वसी ऐं वाज़े असर विधा आहिनि। उन्हनि जे किरदार जी छेद सां इहो बि वाज़े थिए थो त उहे नदी जा 2 किनारा आहिनि जिन जे मिली हिकु थियण जो को इम्कान न आहे। उन्हनि जी शख़्सियत बाबति ऐं उन जी सिंध जे समाज ते पवंदड़ असरनि जे बारे में कुझु ॻाल्हायो ऐं लिखियो वियो आहे, पर उहो तमामु घटि ऐं अणचिटो आहे। उन्हनि जे मुतज़ाद किरदार, ज़ाती ऐं सियासी बाबति वधीक गुफ़्तगू जी ज़रूरत आहे, ख़ासि तौरु उन वक़्तु जॾहिं कुझु माण्हू ॼाणी वाणी या अणॼाणाई में ज़ाती मुफ़ादनि ख़ातिर या इज्तमाही भले जी ख़्वाहिश में उन्हनि मुख़्तलिफ़ शख़्सियतनि ऐं मुतज़ाद किरदारनि खे गॾाए पेश करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। जॾहिं ॻाल्हि क़ौमी सुञाणप ऐं बका जी हुजे ऐं जॾहिं सुवाल वतन जी आज़ादी, ख़ुदि मुख़्तियारी ऐं ख़ुशहाली जो हुजे त पोइ ख़ामोश रहणु गुनाह आहे। नुक़्तो नंबर 1, इस्टेब्लिशमेंट हामी या मुख़ालिफ़। GM सैयद पंहिंजी सियासत जी इब्तिदा खां ज़िंदगी जे आख़िर ताईं इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ रहियो। सियासत जी शुरूआती ख़िलाफ़त तहरीक कयाईं जेका अंग्रेज़ मुख़ालिफ़ हुई। सिंध जे अंग्रेज़ गवर्नर डाउ चार्ज छॾण वक़्तु वायसराय हिंद खे लिखियो त सिंध में हिकिड़ो ख़तरनाक सियासतदान आहे GM सैयद, उन ते कड़ी नज़र रखणु घुरिजे। पाकिस्तान ठाहिण वक़्तु उन जे कर्ता धर्ता मोहम्मद अली जनाह सां टकर खाधाई। उन खां पोइ ईंदड़ समूरनि पाकिस्तानी हुक्मरान सिविल ऐं फ़ौजीअ जे मदे मुक़ाबिल रहियो, जिन खेसि जेल ऐं क़ैद में रखियो। ज़िंदगी जो आख़िरी साह बेनज़ीर भुट्टो जे क़ैद में खयाई। उन जी भेट में ज़ुल्फ़कार अली भुट्टो सदाईं इस्टेब्लिशमेंट जे साॼे हथ ते रहियो। अमली सियासत जी शुरूआति मुल्क में पहिरीं मार्शल लॻाईंदड़ मेजर इस्कंदर मिर्ज़ा जी वज़ारत ज़रिए कयाई। जनरल अयूब ख़ान जो 8 सालनि ताईं प्यारो वज़ीर रहियो, जॾहिं त उहे ई 8 साल GM सैयद जेल या क़ैद में रहियो। मुल्क जे ॿिए मिलिट्री हुक्मरान जनरल यहया जो नाइब वज़ीर अज़म ऐं वज़ीर ख़ारजा रहियो, सो बि उन वक़्तु जॾहिं बंगाल ते मिलिट्री ऑपरेशन हलंदड़ हो, जेको इस्टेब्लिशमेंट ऐं भुट्टे जी मिली भगत सां थियो। इस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां बलूचिस्तान जी चूंडियल हुकूमत खे ख़तमु कयाई ऐं बंगाल जे कासाई जनरल टिका ख़ान ज़रिए फ़ौजी ऑपरेशन कयाई। पंहिंजे ई चूंडियल फ़ौजी सरबराह जनरल ज़िया सां कुर्सी जी वेढ़ में पहिरीं हुकूमत पोइ ज़िंदगी वञायई। नुक़्तो नंबर 2, GM सैयद पाकिस्तान खे आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार क़ौमी वहदतनि जो इतिहाद बणाइणु पइचायो। सोवियत यूनियन जी तर्ज़ ते
भुट्टे ऐं इस्टेब्लिशमेंट जे गठ जोड़ सां बंगाल जी जमहूरी हक़ खां इनकार ऐं बलूचिस्तान हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ पाकिस्तान जे सुधार जी उमेद ऐं इम्कान ख़तम थी विया। उन जी भेट में भुट्टे पाकिस्तान खे वहदानी तर्ज़ जी आमराणी रियासत तौरु हलाइण जा जतन कया, जंहिंजो अमली मिसाल सन 5.5 सालनि वारी हुकूमत, जॾहिं त आइनी मिसाल 1973 जो आइन आहे, जंहिंमें सिंध जे क़ौमी वजूद खां इनकार कयल आहे। सिंध जा समूरा कुदरती वसीला ऐं आमदनी जा ज़रिया मरकज़ी मिल्कियत बणायल आहिनि ऐं धारी आबादकारी जा दरवाज़ा खोलिया विया आहिनि। GM सैयद उनखे क़ौमनि जो क़ातिल आइन करार ॾिनो। भुट्टे इहो बि चयो त चइनि क़ौमियतनि जी ॻाल्हि करण वारा मुल्क जा दुश्मन आहिनि। नुक़्तो नंबर 3, GM सैयद जदीद आलमी मयारनि मुताबिक़ सेक्युलर रियासती निज़ाम लाइ जा खोड़ींदड़ हो, जॾहिं त भुट्टे इक़्तिदार जी लालच में न रुॻो रियासती निज़ाम में मज़हब खे दाख़िल कयो, पर इंसाननि जे इनफ़रादी मज़हब बाबति बि फ़ैसिले जो इख़्तियार रियासत खे ॾेई छॾियो। इन ॾिस में तरक़ी पसंद दोस्त नासिर मंसूर वॾे पिते जी ॻाल्हि कई। चयाईं त गफ़ार ख़ान ऐं GM सैयद ज़ाती ज़िंदगी में मज़हबी हुआ, पर उन्हनि सियासत सेक्युलर कई, जॾहिं त जनाह ऐं भुट्टो ज़ाती ज़िंदगी में सेक्युलर हुआ, पर सियासत उन्हनि मज़हबी कई, जंहिंसां रियासत में समाज खे अणमुयो नुक़सानु थियो। नुक़्तो नंबर 4, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे दुनिया जे वॾियुनि यूनिवर्सिटियुनि मां आला तालीम हासिल करण जे बावजूदि सियासत खे ख़ानदान जी लिमिटेड कंपनी बणायो, जॾहिं त GM सैयद बकौल संदसि ॿारहाड़ी में रहंदे ऐं घटि तालीम हूंदे सियासत खे ख़ानदानी ज़ंजीर में निजात ॾियारे असूलनि ऐं आदर्शनि जी रियासत ते हलायो। हुन कॾहिं सियासत में अमल, तहरीर या तक़रीर ख़ानदान जो हवालो न ॾिनो, न वरी संदसि ज़िंदगी में संदसि ख़ानदान जो को फ़र्द संदसि सियासत में शरीक कार रहियो। इहो फ़र्क़ु ऐं तज़ाद अणखुट आहे। मुख़्तसर चइजे त ज़ुल्फ़िकार भुट्टे जी सियासत जो महवर इक़्तिदार हासिल करण ऐं उनखे बरक़रार रखणु हो, जॾहिं त GM सैयद जी सियासी जदोजहद जो मक़सदु क़ौमी आज़ादी ऐं इंसान ज़ात जी भलाई हो। सिंधी चवणी जेका साईं अक्सर वरजाईंदो हो, उठां मेहांदा केहा मेला, ओचरनि झंग ओचरनि ॿेला। अॼुकल्ह इक़्तिदारी सियासत जा कुझु खेॾारी पंहिंजे वक़्ती मुफ़ादनि ख़ातिर उन्हनि ॿिन्ही मुख़्तलिफ़ ऐं मुतज़ाद शख़्सियतनि खे पाण में मिलाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि, सो बि ख़ानदान जे बुनियाद ते। सैयद सदाईं सियासत खे ऐं ख़ानदानी लाॻापनि खे जुदा रखियो। उनजो सभ खां वॾो मिसाल ख़ुदि भुट्टो ख़ानदान आहे। सख़्तु सियासी इख़्तिलाफ़नि हूंदे ख़ानदानी लाॻापनि जो मयार बरक़रार रखियाईं। हू असां कारकुननि खे बि तलक़ीन कंदो हो त सियासी ऐं ख़ानदानी या ज़ाती लाॻापनि में फ़र्क़ु रखो, उन्हनि खे हिक ॿिए ते असरअंदाज़ थियण खां बचायो। सिंध जी क़ौमी तारीख़ पंहिंजे तनज़ीमी कमज़ोरियुनि ऐं अमली कोताहियुनि जे बावजूदि सैयद जी फ़िक्री रहनुमाई ऐं क़ौमी कारकुन जी महिनत ऐं क़ुर्बानीनि वसीले समूरनि ख़ानदानी, नस्ली ऐं मज़हबी हदबंदियुनि खां घणो अॻिते निकिरी चुकी आहे, जंहिंखे पोइ ते मोटाइणु मुमकिन न आहे। सैयद ऐं भुट्टे खे मिलाइणु माखी खे ज़हर सां मिलाइण जे बराबरि आहे। नदी जे ॿिनि किनारनि खे गॾाइण जी कोशिशि आहे ऐं ओभर खे ओलह सां मिलाइण जी ख़्वाहिश आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अजरक डिज़ाइन जी नंबर प्लेट ते MQM जे रोज़ राड़े बाबति सदाम सिंधी लिखे थो। सिंध हुकूमत जे तरफ़ां गाॾियुनि जे नवनि नंबर प्लेटनि लाइ अजरक जो डिज़ाइन मुतारिफ़ कराइण ते जिते सॼी सिंध में ख़ुशी जी लहर डोड़ी वई आहे, उते ई कुझु धुरियुनि तरफ़ां बेजा एतिराज़नि जो सिलसिलो पिणु साम्हूं आयो आहे। ख़ासि तौर ते MQM जी क़यादत पारां उन ते वावेला करणु न सिर्फ़ु गैर फितरी लॻे थो, पर उन मां दुश्मनी जी बूइ बि अचे थी। अजरक सिंध जी सुञाणप आहे, सदियूं पुराणो सक़ाफ़ती विरसो आहे। उहा न रुॻो सिंधियुनि लाइ हिकु कपिड़े जो टुकड़ो आहे, पर उन सां संदन तारीख़, तहज़ीब, इज़त ऐं मुहबत जुड़ियल आहे। सिंधी माण्हू पंहिंजी ख़ुशी में, ग़मी में, महिमान नवाज़ी में हर मौक़े ते अजरक पाराईंदो आहे। उहा संदसि शान आहे। जॾहिं सिंध हुकूमत उहा सुञाणप नंबर प्लेटनि ज़रिए उजागर कई त उन ते तनक़ीद करणु दरअसल सिंध जी तहज़ीब ते तनक़ीद करणु बराबरि आहे। MQM जे कुझु अॻुवाननि तरफ़ां इहो चवणु त नंबर प्लेटुनि ते अजरक जो डिज़ाइन लागू करण सां नस्ली इम्तियाज़ वधंदो, सरासर बेबुनियाद आहे।
अजरक कॾहिं बि कंहिं लाइ नफ़रत या तक़सीम जी अलामत नाहे रही। उहा त हमेशह वहदत, रवादारी ऐं मुहबत जी अलामत रही आहे। सिंध जेका हमेशह ॿियनि क़ौमनि खे पंहिंजो भाउ सम्झंदी आहे, उते अजरक ख़िलाफ़ एहतिजाज जोगी ॻाल्हि नाहे। जेतोणीकि अजरक जो डिज़ाइन लागू करणु सिंधी सक़ाफ़त जी वाखाण जी शानदार कोशिशि आहे, पर उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत खे पंहिंजो ध्यानु सूबे जे इंतिज़ामी ऐं समाजी इदारनि जी बहितरी ॾांहुं बि ॾियणु घुरिजे। मकानी इदारा, म्यूनिसिपल कमेटियूं, तालीम, सिहत, पाणी, सफ़ाई जे शुबा सभु कुझु गैर फ़ाल लॻा पिया आहिनि। उन्हनि खे फ़ाल करणु, करप्शन जो ख़ात्मो ऐं अवामी मसइला हल करणु ज़रूरी आहिनि, त जीअं MQM या कंहिं बि सिंध मुख़ालिफ़ क़ुवत खे तनक़ीद करण जो को बि जवाज़ न मिले। सिंध हुकूमत खे घुरिजे त अजरक समेत ॿियनि सक़ाफ़ती निशाननि खे उजागर करण वारो सिलसिलो जारी रखे ऐं साॻी वक़्तु सरकारी इदारनि जी कारकर्दगी बहितर बणाए, त जीअं अवाम जो भरोसो बहाल थिए ऐं कंहिं बि धुर खे सिंध दुश्मनी करण जो मौक़ो न मिली सघे। थरकोल जी माइनिंग सबबि मुतासिर थींदड़ ॻोठ बाबति ग़ाज़ी बजीर लिखे थो। सिंध जो ज़िलो थरपारकर, जंहिंखे कुदरती वसीलनि जी दौलत सां मालामाल तस्वर कयो वेंदो आहे, अॼु उहो ख़ितो वसीलनि जे नाले ते इंसानी हक़नि जी भञकड़ी जो मर्कज़ बणिजी चुको आहे। थरकोल ब्लॉक 1 जे हेठियां थींदड़ माइनिंग सरगर्मियुनि सबबि ख़ासि तौर ते ॻोठ खारियो ग़ुलाम शाह सख़्तु मुतासिर थियो आहे। हीउ ॻोठ खारियो ग़ुलाम शाह, जेको 1500 इंसानी आबादी ते ॿधलु आहे, हिन ॻोठ में सैयद, मेरहाण पोटन ऐं मेघवाण समेत ॿियूं बिरादरियूं बि रहनि थियूं। इस्लामकोट तालुक़े जो हीउ ॻोठ खारियो ग़ुलाम शाह, जेको यूनियन काउंसिल बि आहे, ॼाणायल ॻोठ जेको कंहिं बि कोयले जे ब्लॉक में त नथो अचे, पर ब्लॉक 1 जी थींदड़ माइनिंग सबबि मुतासिर थी रहियो आहे। थरकोल ब्लॉक 1 मनसूबो, जेको मुल्क जो वॾे में वॾो ओपन पट माइनिंग मनसूबो आहे, जंहिंजी रुगो माइनिंग बि किलोमीटरनि ते पखड़ियल आहे, उन्ही माइनिंग मां खोटाई ज़रिए निकिरंदड़ मिटी डंपिंग कंदे कंदे अची ॻोठ खारियो ग़ुलाम शाह ताईं पहुती आहे। कहिड़ा ॻोठ कोयले जी खोटाई दौरान मुतासिर थी रहिया आहिनि, उन्हनि खे कंपनियूं का हद ताईं फैसिलेट करण जूं कोशिशूं करे रही आहे, त ॿिया मुतासिर थींदड़ अहिड़ा ॻोठ आहिनि जेके ज़ाहिरी तरह कोयले जी माइनिंग में नथा अचनि, पर माइनिंग जी डंपिंग जे करे मुतासिर थी रहिया आहिनि, त उन्हनि खे कंपनियुनि कोलेरियज़ खां ॿाहिरि ॼाणाए छॾे ॾिनो आहे। ॻोठ खारियो ग़ुलाम शाह उहो वाहिद ॻोठ आहे जेको ब्लॉक 1 जी डंपिंग सबबि मुकमिल तौर ते मुतासिर थी चुको आहे। ॼाणायल ब्लॉक जी मिटी वारी डंपिंग हिन ॻोठ जे मुकमिल पंहिंजे घेरे में आणे छॾियो आहे। कोयले जी खोटाई दौरान निकिरंदड़ मिटी जूं वॾियूं वॾियूं भिटूं रही चुकियूं आहिनि, जेके खारियो ग़ुलाम शाह जे घरनि जे ढकियल बीठल आहिनि। उन्हनि डंपिंग तां उथंदड़ मिटी दज़ ऐं दूंहें ॻोठ में गदलाइण पखेड़े छॾी आहे। ॾींहं ई राति घरनि ते मिटी बरसाति जीअं वसंदी रहे थी। अहिड़ी सूरतहाल में ॻोठाणनि जो घरनि अंदरि रहणु मुश्किल थी पियो आहे। ॾींहं ई राति माहौलियाती गदलाइण सिहत लाइ वॾा मसइला खड़ा करे रही आहे, जंहिं सबबि भरपासे जा रहवासी साह खणण जी तकलीफ़ में मुब्तला थी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। हीउ ॻोठ हाणे ज़मीन विझण, धूड़, दूंहों, शोर ऐं ॿिनि तबाहकारनि जी लपेट में अची वियो आहे। खारियो ग़ुलाम शाह ॻोठ न सिर्फ़ इंसानी वसंदी आहे, पर हिते मज़हबी ऐं सक़ाफ़ती विरसो बि मौजूदु आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त ॻोठ में मौजूदु ॿिनि तारीख़ी दरगाहनि खे मिड स्लाइडिंग तबाह करे छॾियो। उन सां गॾोगॾु वरड़नि जा क़ब्रिस्तान बि सीधी तरह मुतासिर थिया आहिनि, जेके न रुगो ॻोठाण जी अक़ीदत जो मर्कज़ हुआ, पर तारीख़ जी तारीख़ी अहमियत बि रखनि था। ॻोठाणा ॿुधाइनि था त असां काफ़ी भेरा एहतिजाज बि कयो आहे ऐं काफ़ी दफ़ा कंपनियुनि खे लिखियो आहे ऐं एहतिजाज बि कया आहिनि। बार बार मुतालबो कंदा रहिया आहियूं त ॻोठ खारियो ग़ुलाम शाह जो विज़िट करे मसइला हल कया वञनि, पर कंपनियुनि बाद ज़िले इंतिज़ामिया बि दाह नथी ॿुधे। ग़ाज़ी बजीर जे हिन लेख सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारे खे ॾींदा इजाज़त। इन्हीअ साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए
कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।